बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आबिद लाशारी ऐं गुज़िरियल ॾींहं खां हिकिड़ो मुसलसल हिकिड़ो मसइलो जेको हली रहियो आहे सिंध जे शहर मोरो में, जिते ज़िया लंजार ऐं ज़रदारी माफ़िया जेका आहिनि हिकिड़ो वॾो ड्रामो करे जेके आहिनि क़ौमी कारकुननि खे शहीद करे जेको आहे सिंध जो जेको मेन जेका जदोजहद हली रही आहे किनालनि ऐं जेको आहे कारपोरेट फार्मिंग जे नाले ते जेके सिंध जूं गोरख खां वठी कारूंजर ऐं काछ खां वठी जेको आहिनि सिंध जे जेके ज़मीनूं आहिनि उहे ॾिनियूं वियूं आहिनि ऐं जेके आहिनि उन्हनि वसीलनि खे खपाए ई जेके आहिनि इक़्तिदार में आया आहिनि ऐं उहे ड्रामा करे इहे शयूं पंहिंजे घरनि खे पायूं ॾेई ऐं इहो जेको आहे हिनखे पुरतशिदत जेके आहिनि मुज़ाहिरा ॼणा ऐं हिन जदोजहद जेका आहे सिंध जी हले पई, सिंधी माण्हू कनि पिया, सिंध जा वकील कनि पिया, सिंध जा क़ौमी कारकुन कनि पिया, त उन खां इन्हनि खे हथु खणाइण ऐं जेको आहे हुननि जो ध्यानु तब्दील करण जे लाइ हीउ ड्रामो कयो वियो आहे, जंहिंमें जेको आहे ज़िया लंजार जेके आहिनि गुंडा जेके घुराए जेके प्राइवेट पंहिंजा पिपला जेके आहिनि जो उन्हनि खे मां त चवंदुसि हिकिड़ा पिपला न आहिनि, दहशतगर्द आहिनि। तव्हां हिननि वीडियो में तव्हांखे ॾेखारियूं था, बैकग्राउंड में जेका वीडियो हलंदी उन में तव्हां ॾिसो हीअ जेकी गुंडा हिननि जा सरियाम फायरिंग करे रहिया आहिनि। छा इहा जेका आहे इहो कानून आहे, इहा जेको आहे कानून जी तहफ़ुज़ करे रहिया आहिनि। तव्हां जेकॾहिं जेको आहे होम मिनिस्टर थी वियो त का वॾी ॻाल्हि न आहे ऐं तव्हां हीअ गुंडा पाले जेके आहिनि आम शहरनि खे ऐं पूरे मोरे में दहशत फैलाए जेको आहे माण्हुनि खे रोडनि ते सरियाम जेके सवनि जी तादाद में फायरिंग करे रहिया आहिनि। जेके हिकिड़ो जेको आहे क़ौमी कारकुन शहीद थियो, ॿियो जेको आहे इरफान नाले कोई लिगारी, उहो तमामु घणो सीरियस हालत में जेको आहे ज़ख़्मी आहे ऐं सिंधियुनि शहरनि ते तव्हां माना जेके आहिनि गोलियूं वसायूं आहिनि। छा इहो तव्हांखे कानून इजाज़त ॾिए थो? तव्हां दलाल आहियो, तव्हां कलाम खटे कोन था अचो, तव्हां सिर्फ़ु इहे जेके आहिनि ॿिटी पॉलिसी था त सिंध जा वसीला विकिणे तव्हां कुर्सियूं हासिलु करे ऐं अची सिंधी माण्हुनि ते जेको आहे वॾेरा आहिनि राज कराइण जे लाइ सभु शयूं कनि था। तव्हां हर शहर में अहिड़ो वॾेरो विहारे छॾियो आहे जेके माण्हुनि खे मारनि था, उन्हनि खे क़तल कनि था या वरी उन्हनि खे कूड़नि केसनि ऐं थाणनि में फसाए जेको तव्हां पंहिंजी हुकमरानी क़ाइमु करणु चाहियो था। पर सिंध जो माण्हू हाणे सुजाॻ थी चुको आहे, जेको पंहिंजी जदोजहद करे रहियो आहे। तव्हां चओ था त जेके आहिनि पुरतशिदत जेके आहिनि मुज़ाहिरीन आहिनि असां सां हीअं कयो अथऊं। 15 ॾींहं खां मथे जेका जदोजहद बबरलो वारी हली, उन बबरलो वारी में क़ौमी कारकुन बि हुया, सिंध जा वकील ऐं सुञाण धोरियूं जेके हुयूं, कंहिंखे को पथर न लॻो ऐं अहिड़ी पुरमन जदोजहद रही। पोइ हीअ कीअं जॾहिं मुज़ाहिरो आहे त मुज़ाहिरे में धरणो लॻो पियो आहे त रस्तो बंदि आहे, तव्हां हुन सां ॻाल्हियूं करे हुननि जो मसइलो हल करे पोइ तव्हांजो धरणो ख़तमु कंदा। जीअं बबरलो ख़तमु थियो त इहो कहिड़ो तरीक़ो आहे त तव्हां अची माण्हुनि ते सिधा बस हलायो ऐं पोइ चओ त हाणे जेको आहे हीअ पुरतशिदन पोइ छा तव्हांखे माण्हू गुलनि जा हार विझंदा? त हीअ सॼो जेको ज़रदारी माफ़िया आहिनि सॼे मसइले खे जेको आहे हिन जदोजहद खे नाकाम बणाइण जे लाइ ड्रामो कयो आहे ऐं सिंध जे माण्हू खे उथणु घुरिजे, सम्झणु घुरिजे त हीअ जेको आहे सॼो सिंध जी जेका जदोजहद हले पई उन ख़िलाफ़ु हीअ हिकिड़ी साज़िश आहे ऐं हीअ जेका ज़रदारी माफ़िया आहियूं उनजा गुंडा जेके आहिनि उहे करे रहिया आहिनि। कहिड़ी तरह सां इहा जेका तहरीक शुरू थी आहे इहा ख़तमु थिए, पर सिंधु दरिया ऐं सिंध जे वसीलनि खे सिंधी माण्हू किथे था आहे छॾनि, ज़रदारी हुजे या को ॿियो तारीख़ गवाह आहे त जॾहिं बि सिंध ते ॾुखियो वक़्तु आहे त सिंधी माण्हुनि कॾहिं बि पोइ ते न हटियो आहे ऐं पंहिंजी सिंध जे लाइ हमेशह सिंध जे ऐं जंहिंजी हिफ़ाज़त कई आहे त ज़रदारी ऐं उनजा गुंडा केरु थींदा आहिनि। हाणे बि जेके क़ौमी कारकुन शहीद थियो आहे, जेके ज़ख़्मी थिया आहिनि, उन्हनि जी FIR जे लाइ सभिनी दोस्तनि खे अॻिते अची स्ट्रगल करणु घुरिजे ऐं ज़रदारी माफ़िया खे ॿुधाइणु घुरिजे ऐं इन्हनि जी FIR जेका आहे उहा ज़रदारी समेत ज़िया लंजार ऐं जेके गुंडा जिन्हनि सरियाम मोरे में फायरिंग कई, दहशत फैलाई, उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। हू कनि त माना जेको आहे उन्हनि लाइ जेको कानून आहे, जेकॾहिं को माण्हू जेको आम शहरी या जेको क़ौमी कारकुन एहतजाज करे या उन्हनि जे लाइ वॾो कानून बरकत में अची थो वञे, पुलिस बरकत में अची थी वञे, ग़रीब मरे थो त का पुलिस नज़र नथी अचे। जॾहिं त ज़रदारी जे पीउ खे जी कबर ते अचे थो त हुते बि ईअं हज़ारे जेके आहिनि अहलकार उहे जेके आहिनि संदसि जी सिक्योरिटी जेको आहे ज़िया लंजार जो जेको बंगलो आहे हुन ते एतिरी हाई अलर्ट सिक्योरिटी अची थी वञे। ज़रदारी खां मथां कोन्हे, सिंध जो क़ौमी कारकुन ज़रदारी खां वधीक इज़त रखे थो ऐं सिंध जे जेके गैरतमंद माण्हू आहिनि उन्हनि जे खे मां इहो ई पैगाम ॾींदुसि, तव्हां अॻिते अचो ऐं हिन ज़रदारी माफ़िया जो मुक़ाबिलो कयो। जेकॾहिं ईअं न कंदव त हिकु हिकु थी मारिया वेंदो ऐं सिंध जा वसीला जीअं हाणे विकिणजनि पिया, हिन खां वधीक विकिणनि त पोइ ज़रदारी ही सौदा करे सिंध जा कुर्सी जे लाइ सभु कुझु करण जे लाइ तयारु आहे। निभागो मरण जी कंदी आहे, पर हिन महिल ताईं जेको आहे कुर्सी छॾण जे लाइ तयारु न आहे। त सिंध जे माण्हुनि खे सिंध जी मालिकी करणु घुरिजे, पंहिंजे वसीलनि जी मालिकी करणु घुरिजे ऐं जेको हीअ क़ौमी कारकुननि सां मसइलो थियो आहे उन्हनि खे इंसाफ़ ॾियण ताईं आख़िरी हद ताईं जेके सिंध जा वकील ऐं जेके सियासी समाजी अॻुवान उहे अॻिते अचनि ऐं जदोजहद खे जारी रखनि।